ओम शांति। हाणे सब बाबा की याद था करो। मां आत्मा प्रकृति के विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। ये मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठे मीठे ॿार बाबा चवंता कि हाणे दुनिया में माण्हुनि जी वृत्ति जल्दी चंचल थी वेंदी। वृत्ति मतलब सोचण जो तरीक़ो। अॼुकल्ह दुनिया में माण्हुनि जो सोचण जो तरीक़ो जल्दी बदिली थो वञे। उल्टो सोचो, ज्यादा तो सोचो। असां सदा सुठो सोचूं, असां सदा पॉजिटिव सोचूं। हुनजे लाइ असांखे सदा ई यादि रखणो पवंदो। बाबा चवनि था हिन जे लाइ व्रत रखी छॾियो कि मूंखे सदा सुठो ई सोचणो आहे, सुठो ई ॻाल्हाइणो आहे, सुठो ई कर्म करणो। असांजी सोचण जो वृत्ति मतलब सोचण जो तरीक़ो कि माण्हू चवंदा आहिनि हिनजी सोच ई अहिड़ी आहे, मतलब हुनजी वृत्ति सभिनि जे लाइ अहिड़े माण्हुनि जे लाइ अहिड़ी आहे। असांखे पंहिंजो सोचण जो तरीक़ो सुठो रखंदासीं न त असांजे जीवन में आपे ई सुख शांति रहंदी। असां कहिड़ी बि परिस्थिति खे सहज रीति पार करे सघंदासीं। अॼु ॻाल्हि एॾी वॾी न आहे, लेकिन जो असांजी सोच आहे न, बुरी सोच, नेगेटिव सोच, फालतू सोच, इन जी ॻाल्हि नंढी ॻाल्हि बि वॾी थी थिए। अॼु अगरि घर में सम्झो कंहिंजे घर में कहिड़ी प्रॉब्लम आहे, कंहिंजे घर में कहिड़ी प्रॉब्लम आहे, कंहिं धन जी प्रॉब्लम, कंहिंजे ॿारनि जी प्रॉब्लम, कंहिंजे पति पत्नी में प्रॉब्लम, कंहिंजे संबंधनि सां प्रॉब्लम, कंहिंखे पंहिंजे शरीर सां प्रॉब्लम, कंहिंखे प्रकृति सां प्रॉब्लम। के माण्हू खे कुझु प्रॉब्लम न हूंदी न त उन्हनि खे प्रकृति सां प्रॉब्लम थी वेंदी। त ये हवा, ये पाणी, धरती कि माण्हू खे प्रॉब्लम न हूंदी त ॿियनि जी ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि जे बारे में प्रॉब्लम खणी वेंदी। माण्हू जी आदत पइजी वई आहे उल्टो सुठो सोचे करे खुद जे जीवन में कंहिं न कंहिं रीति प्रॉब्लम थी, खुद भी या ॿियनि जे लाइ बि कुझु न कुझु प्रॉब्लम ई हूंदी आहे माण्हू जे जीवन में। त हाणे हिनखे हिनजे लाइ छा करूं? बाबा चए हिन लाइ व्रत रखो कि अॼु मूंखे सुबुह खां राति ताईं सुठो ई सोचणो। हिन सां छा थींदो? असांजी सुठे सोचण जी आदत पइजी वेंदी। ईअं न असां सिर्फ़ु सुठो ई सुठो सोचूं, अटेंशन न रखो। अटेंशन रखो। कई माण्हू चवंदा आहिनि सॼो ॾींहुं सुठो ई सोचो, कुझु उल्टो कंदा त बि चवंदा अरे सुठो सोचो न थींदो। अरे इहो त ध्यानु रखणो पवंदो न कि भई असां कमु सुठो करूं, सही रीति करूं। ध्यानु रखणी थोड़ी असां उल्टो कमु करूं, सुठी सोच रखो। हा भई मां सोच तो सुठी रखी, लेकिन कमु त उल्टो कयो न। पढ़ाई त करणी पवंदी, रोटी त ठाहिणी पवंदी, गृहस्थी त हलाइणी पवंदी, धंधो त करणो ई पवंदो। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो धंधो आहे न। ॿारनि जो धंधो आहे पढ़ाई करणु, गृहस्थी वारनि जेका घर में रहंदा आहिनि लेडीज, उन्हनि जो कमु आहे घर जो कमु संभालणु, दुकान वारनि जो आहे धंधो दुकान संभालणु। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो धंधो आहे। ये धंधो सम्झो असांजो माण्हू रोटी किथे ठाहे करे खाराए करे बि कमाए थो। त उअं ई तव्हां ईअं नथा चओ असां भी तव्हांखे खाराए करे कमायूं। लेडीज छा थी करे? घर में जो साफ़ सफ़ाई करे थी, रखे थी, घर के कपिड़ा छॾींदा हेॾे होॾे, ऐं रोटी ठाहिण मतलब इहे त कमु आहे न। त उहो बि पंहिंजो जॉब त करनि थियूं न। भली ठीकु आहे। ॿियो अगरि तव्हां सुबुह सुबुह जो तयार थी करे पंहिंजी कमु ड्यूटी ऑन टाइम करो त तव्हांखे बि लॻंदो हा भई असां कमु करूं था, पंहिंजो जॉब था करूं, पंहिंजो धंधो था करूं। त असांखे कुझु बि असां धंधो करूं,
चाहे पढ़ाई जो धंधो करो या घर जो या ॿाहिरि जो, लेकिन मूंखे सदा पॉजिटिव सोच, मूंखे पंहिंजी सोच सदा पॉजिटिव रखणी आहे ऐं हमेशह सुठो ॻाल्हाइण, सुठो कमु करणो। अगर माण्हू सम्झे कि असांजी गृहस्थी भी हलायूं था, इहे भी असां धंधो ई करूं था, त आपे हिक ॿिए सां प्यार सां ॻाल्हाइण लॻी वेंदो। जे माण्हू ॿाहिरि जॉब कंदो आहे, ॿाहिरि धंधो कंदो आहे, त सोचंदो आहे न गिराक खे ठाहे करे रखिणो पवंदो, न त भॼी वेंदो। त उहो ई असांखे बि पंहिंजा संबंध ठाहे करे रखणा आहिनि, त घर गृहस्थी में बि हिक ॿिए सां प्यार सां हलणो ई पवंदो। ग्राहक खे ईअं थोरी चईंदा तव्हां ईअं न करो, न त असां तव्हांखे मान न ॾींदासीं। त असांखे बि घर गृहस्थी में हर हिक जी कमी कमज़ोरी ॾिसंदे हुए बि ध्यानु न ॾेई करे, सुठी ॻाल्हि ॾिसंदे हुए पंहिंजो धंधो करणो अथई। असांजो कमु आहे रोटी ठाहे करे सभिनि खे खाराइण। असां रोटी ठाहे करे सभिनि खे खारायूं त सभु ख़ुशि थियनि, सभिनि जो मन शांति थिए। ॾिसो माण्हू जेका हूंदा आहिनि न ॿाहिरि रोटी खाईंदा आहिनि, जीअं समोसा कचौड़ी, उहे कंहिं सोच सां ठाहींदा आहिनि। हुननि जे दिमाग़ में हूंदा असां एॾी सुठी रीति ठाहियूं, एॾी सुठी सोच सां ठाहियूं कि सभु माण्हुनि खे सुठी लॻे, टेस्टी लॻे, सभु माण्हू खाई पी करे पंहिंजो पेट सुठी रीति भरे वञे। त उहो हुननि जे सोचण जे तरीक़े सां ई माण्हू उन्हनि वटि वेंदो ऐं उहो स्वादु वठंदो। त कंहिं वटि ज्यादा भीड़ आहे, कंहिं वटि न। किथे किथे माण्हू सुठी जॻह बि न हूंदी, लेकिन वो चीज एॾी बढ़िया ठाहींदो ऐं एॾी सोच रखंदो आहे कि मां जो ठाहियां थो उहो सभिनि खे पसंदि ईंदी, सभु खाई पी करे ख़ुशि थी करे वेंदा। ईअं ई थोरी धंधो थींदो आहे। त गृहस्थी में बि, घर गृहस्थी में बि त तव्हां घर में रहो था, ईअं ई थोरी ॿार तव्हांजी ठहियल हुई चीजूं ख़ुशी ख़ुशी सां खाईंदा। तव्हां ओड़ी सोच रखो सुबुह खां राति ताईं। तव्हां ॿारनि खे उन रीति पालो, घर गृहस्थी माण्हुनि खे उन रीति पालो। त माण्हू सोचे थो हा भई घर में रही करे इहे सभु करणु, इहे त नंढो कमु आहे, पर इहे सभिनि खां वॾो कमु, सभिनि खां वॾो कमु आहे। त बाबा चए थो उहो सोच जॾहिं असांजी सदा पॉज़िटिव रहंदी, सुठी रहंदी ऐं ख़ुशी ख़ुशी सां सुबुह सुबुह जो उथी करे कर्म कंदासीं, त हिनखे चइबो वृत्ति। उन माण्हुनि जी वृत्ति जल्दी चंचल थी वेंदी। असां सोच जल्दी जल्दी चंचल थी वञे। त बाबा चए थो इन करे पंहिंजी सोच खे सदा सुठो रखो, चंचल न थियण ॾियो। कॾहिं कीअं था सोचो, कॾहिं कीअं था सोचो, कॾहिं जेके जॉब करणो हूंदो आहे, ऑफिस वञणो हूंदो आहे, जेके ग्राहक ठाहिणा हूंदा आहिनि, हुनजी त सदा हिकु ई सोच रहंदी आहे न, भई मूंखे एतिरे टाइम उथी करे वञिणो आहे, एतिरो कमु करणो आहे ऐं पंहिंजी दुख पंहिंजी परेशानियुनि जी ॻाल्हियूं भुलिजी करे बि मूंखे हुते सभु ग्राहकनि खे अटेंड करणो, न त पोइ उहा त नाराज़ थी वेंदा, मुंहिंजो धंधो कीअं हलंदो। त ईअं ई असांखे घर गृहस्थी में बि जॾहिं असां कॾहिं कॾहिं मां जो हूंदी उहो ॿारनि जो गुस्सो पति जे मथां कढंदी, ॿियनि जे मथां कढंदी, ॿियनि जो गुस्सो ॿारनि जे मथां कढंदी। न, असांखे ॿारनि खे जॾहिं हैंडल करणो त असांजी सोच हुन रीति हुजणी खपे। हीअं न तव्हांजे पति सास सां कंहिंसां लड़ाई थी त तव्हां हुनजो गुस्सो ॿार जे मथां कढो। कई माण्हू थींदियूं, ससु कुझु चए, पति कुझु चए, हुनजी कोई ॿुधे न त ॿारनि खे मार, भई उहो त कुझु चई न सघंदो, मारो डांटो कुझु बि चओ, त उहो ॿार जो छा, उहो ओड़ो ई थींदो वेंदो न। त बाबा चए थो न, अगरि तव्हां जॾहिं पति सां गॾु निभायो था त हुन समय ईअं न ससु तव्हांखे कुझु चए थी त तव्हां हुनजो गुस्सो हुन खां कढो। त इहे बि तव्हांजो संबंध में गृहस्थी तव्हांजी कमु आहे, सभिनि सां ठाहे करे हलणु। त ईअं जॾहिं ॾिसो ॿाहिरि माण्हू धंधो कंदो त सभु कुझु भुलिजी करे हर हिकु ग्राहक सां पंहिंजे पंहिंजे रीति संबंध निभाईंदो आहे न, हुनखे अटेंड कंदो आहे। ईअं थोरी पहिरियों वारो ग्राहक हुनखे कुझु चई वियो त हुनजो गुस्सो ॿिए वटि कंदो।
त उहो बि हली वेंदो। त घर गृहस्थी संभालण आसान आहे। घर में रही करे रोटी ठाहे कपिड़ा आदि सभु ॿारनि खे संभालण सभिनि खां टफ जॉब। छो हिनमें हिकु मां जो रूप, हिकु सहन शक्ति, हिकु संभालण जी शक्ति ॾाढी खपंदी हूंदी आहे। तॾहिं त भई अॼुकल्ह जी माण्हू फटाफट शादी त करनि था, ॿार त पैदा करनि था, लेकिन ज़ाल जो रूप छा हूंदो आहे, मां जो रूप छा हूंदो आहे, उहो पतो न आहे। मां जी ड्यूटी छा हूंदी आहे, पीउ जी ड्यूटी छा हूंदी आहे, पति जी ड्यूटी छा हूंदी आहे, ज़ाल जी छा ड्यूटी हूंदी आहे, इहो पतो न आहे। करनि था ईअं, लेकिन संबंध में कीअं निभाइबो इहो त अकुल आहे न कंहिंखे। मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजो पति आहे, मुंहिंजो ॿार आहे, पोइ हुननि सां कीअं ॻाल्हायो, कीअं हुननि खे पालो, कीअं हुननि सां संबंध में अचो, इहे जेसिताईं अकुल अचे अॼुकल्ह हुन खां पहिरियों ई माण्हू लड़ाई झगड़ा करे था छॾनि, डिवोर्स था वठी वठनि या छॾे था छॾनि। त घर गृहस्थी माण्हू अॼुकल्ह खेल सम्झी वेठो। तॾहिं त माण्हुनि जो पैसो केॾो वेस्ट थो थिए न, शादियुनि में, गृहस्थी ठाहिण में वेस्ट हिन में बि त थिए थो, लेकिन सुख शांति त आहे न। इन करे बाबा हिन लाइ छा थो थिए, पंहिंजी सोच खे सदा सुठो रखो। छो अॼुकल्ह न माण्हुनि जो शरीर जल्दी माण्हू शरीर छॾे था छॾनि, त उन हिसाब सां ॾिसो नंढेपन में माण्हुनि खे अॼुकल्ह इहा मेच्योरिटी या सभु कंहिं में अची वेंदी, कंहिं में वॾे ताईं अञा बचपनो ई हूंदो। त कीअं असां ठाहे करे हलूं, पोइ ठाहे करे हलूं न त तव्हांखे सभिनि खे अलॻि अलॻि रहण ई पसंदि आहे, त पोइ अहिड़ो गृहस्थी ठाहियो छो? त परमात्मा उहो ई त करण आयो आहे। श्री परम पिता परमात्मा गृहस्थ धर्म ई ठातो। परम पिता परमात्मा सत्य की दुनिया में गृहस्थ धर्म ही असांखे ठाहे करे ॾिनो। हुन घर गृहस्थी में सभु संबंध बि हुया, सभु सुख शांति खुशी बि हुई, और सभु हिक ॿिए सां ॾाढो आत्मिक प्रेम जे संबंध में रहंदा हुया। कोई लड़ाई झगड़ो न, ॿार पढ़ाई बि पढ़ंदा हुया, धंधो बि कंदा हुया, गृहस्थी बि हलंदी हुई, सभु प्रकार जा कम थींदा हुया, लेकिन सुख शांति खुशी थींदी। हुन जो कारण छा आहे? छोकी हुते न पवित्रता हुई। महिनत में माण्हुनि खे सुख शांति खपे न, बाबा असांखे चवनि था सुख शांति खपे, त हेॾे होॾे भटकण जी दरकार न आहे। अगरि तव्हांखे जीवन में सुख शांति खपे त व्रत जप तीर्थ करण जी दरकार न आहे। अगरि तव्हांखे सुख शांति खपे त पाठ ग्रंथ शास्त्र माण्हू मालाएं इहे सभु जपनि था, सिमरन करण जी, हिनजी कंहिंजी बि दरकार न आहे। भगवान तव्हांखे ॾाढो सहज तरीक़ो ॿुधाए थो। अगरि तव्हांखे सुख ऐं शांति खपे त सदा पवित्र रहो, उहो ई माण्हुनि खे मुश्किल लॻंदो। हिकु इहा ॻाल्हि माण्हू जीवन में नथो अपनाए सघे, पवित्रता। पवित्रता मतलब ये न सिर्फ विकार में न वञे। माण्हू चवंदा आहिनि कि चओ पवित्र रहो त चवंदा आहिनि पोइ त दुनिया कीअं वधंदी। सिर्फ पवित्रता ये न कि विकार में, काम विकार के छॾण पवित्रता न थींदी आहे। काम विकार सां गॾु क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, रोइण, रुसण, चिल्लाइण, आलस्य, अलबेलोपन, उल्टो सुल्टो सोचण, ॻाल्हाइण, करण, ये सब अपवित्रता है। तव्हां जो लैट्रिन में वञी करे स्नान नथा करो, ये भी अपवित्रता है। ये कलाक माण्हू जो अॼुकल्ह ये अलाए किथां आहे, ऐं ये माण्हू कलाक लैट्रिन में बाथरूम में वेठा आहिनि। हिकु त उहो सिटिंग वारी ठाहे छॾी त चए हुननि जी कुर्सी आहे, उते वञी वेही था रहनि, पोइ मोबाइल
सोचो एडी गंदी अपवित्र जगह ते माण्हू वञी करे कलाक वेहे थो त हुनजे दिमाग़ में बि कचिरो ई आहे न। पोइ वही मोबाइल रूम में खणी ईंदा, रोटी खाईंदे समय बि हुन मोबाइल खे ॾिसंदा। त माण्हू जी बुद्धि, अहिड़े माण्हू जी बुद्धि में छा हूंदो? कचिरो ई हूंदो न। जंहिंजी बुद्धि में एतिरी सम्झ न आहे कि असां जो मोबाइल न लैट्रिन में हाणे मोबाइल खे त साबुण सां धोईंदा न, धोईंदा त उहे इन अहिड़े माण्हुनि जी जेकी हरकतियूं आहिनि इन्हनि सां असांखे सम्झ वञणु खपे कि हिननि जे दिमाग़ में कचिरो ई आहे। पोइ अहिड़ो माण्हू अगरि तव्हां सां मिले या उल्टो सुल्टो ॻाल्हाए चिल्लाए क्रोध करे त सम्झी वञिजो जॾहिं कलाक वञी करे हुन एॾी गंदी जॻह ते वेठो आहे, हुनखे उते वेहणु सुठो थो लॻे। मतिलबु जंहिंजी बुद्धि में अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं हुननि खे त सुठो लॻंदो आहे न। कोई तव्हांखे चए या ॿाहिरि कीचड़ में वञो, हुनमें छीची था करो, लेकिन तव्हां लैट्रिन में वञी करे पोइ उते स्नान बि नथा करो। चलो स्नान न कम से कम कपिड़ा तो चेंज करो, नथा करो त नियम त ठाहियो। ईअं थोरी कॾहिं बि फ्रेश थियण जो संकल्प थींदो। हाणे ॾिसो एॾा वॾा प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहिनि, जेका एॾा माण्हू जॉब कंदा आहिनि, जेका एॾा माण्हू नेता आहिनि कि फटाफट थो चए कि छा था करनि, लेकिन तव्हां करे ॾिसो हिननि जो इहो ई त रूल हूंदो। तो हुन हिसाब सां वो खाईंदा हूंदा। ये थोड़ी ॿाहिरि भाषण करण वञनि, माण्हुनि सां मिलनि, उते हुन समय फ्रेश थियण जो संकल्प आयो त छा थींदो? ये आसान थोड़ी आहे, सिर्फ़ छह माण्हुनि खे लॻंदो ई छा था कनि। पर तव्हां जॾहिं चाहे जॾहिं खाओ था, जॾहिं चाहे लैट्रिन बाथरूम में वञो था, उहो थोड़ी वञी सघंदा आहिनि। हुननि जो प्रॉपर नियम हूंदो आहे। हुन समय हुननि खे पीअणो आहे, हुन समय ई खाइणो आहे, हुन हिसाब सां ई खाइणो आहे ताकि फ्रेश बि टाइम सां थियूं त असांजो कम में डिस्टर्बेंस न थिए। इनखे अहिड़ा माण्हू वॾा माण्हू ठहींदा आहिनि जेके अॼुकल्ह पंहिंजी सूसू पॉटी खे कंट्रोल नथो करणु अचे। कॾहिं बि सूसू अची थी वञे, कॾहिं बि पॉटी अची थी वञे, पोइ स्नान नथा करनि। इहे बि अपवित्रता आहे न। उहो ॿारनि खे छा संभालंदो? उहो पंहिंजी गृहस्थी धंधो छा कंदो? उहे गंदगी वारा मोबाइल खणी करे उड़ई कपिड़नि सां माण्हू एॾे ओॾे घुमे थो घर में, उहे हुननि सां ई बाबा हिते ॾिसो जानवरनि जहिड़ो जीवन आहे। जानवर बि उते ई खाईंदो, उते ई पॉटी कंदो, उते ई खाए थो, उते ई सभु करे। कबूतर उते ई पॉटी कंदो, उते ई हुनखे अन्न ॾियो खाईंदो। त तव्हां बि शरीर खां कचिरो कढी आया, हथ धोई करे छा? बाक़ी शरीर ते त छीटा आहिनि न, कपिड़नि ते त छीटा आहिनि, त इहे बि अपवित्रता आहे। त बाबा अॼु चए थो अगरि तव्हांखे सुख शांति खपे न जीवन में, तो ये सब प्रकार की पवित्रता धारण करो। सिर्फ विकार के छॾण, चलो काम विकार की तव्हां ॿार पैदा कयो, हुन खां पोइ गंदगी छो था करो? ये भी अपवित्रता है ना। ये थोड़ी स्नान करण सां भई बस पवित्र थी वञे। आत्मा त पतित आहे। ये काम क्रोध, चलो क्रोध छो था करो? लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफरत घृणा, रोए रुसण चिल्लाइण, जोर जोर से चिल्लाए करे केरु थो चए जोर जोर सां खिलण, ये भी तो अपवित्रता है। ॿियनि सां जेलिस करणु, तव्हांखे जो आहे हुनमें ख़ुशि रहो न। ॿियनि जे लाइ नज़र छो थी वञे? चाहे तव्हांजो भाउ भेण ई छो न हुजे, चाहे तव्हांजी भाभी ई छो न हुजे। अॼु माण्हू पंहिंजे भाउ भेणनि खे ॾिसी करे बि जलनि था। अरे सभिनि जो पंहिंजो पंहिंजो भाग्य आहे। पंहिंजी भाभियुनि खे, पंहिंजी ॾेराणी नेराणनि खे ॾिसी करे जलनि था। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो भाग्य आहे। जो कंदो सो पाईंदो। ये शब्द जॾहिं असां यादि रखंदासीं न त असांखे कंहिंसां बि जलन बि नहीं। ये भी अपवित्रता है। आलस्य अलबेलोपन भी पवित्रता है। चलो उल्टो सुल्टो सोचो छो था, ये भी तो अपवित्रता है। सब अपवित्रता असांजे जीवन में जॾहिं सभी प्रकार जी अपवित्रता सां असां मुक्त थी वेंदासीं न,
तॾहिं असांजे जीवन में सुख शांति आपी अची वेंदी। त बाबा चए थो हाणे माण्हू सम्झे थो असां फलानी देवी जो फलाने देव जो व्रत रखूं, 40 ॾींहं सुखमनी करूं, एतिरा ॾींहं जपजी साहिब करूं, सुबुह उथी सिमरन करूं, गीतायूं पढ़ूं, भागवती करायूं, एॾा तीर्थनि ते थी अचूं त असांजे दुख दूर थिए। पर भॻवान खुदि स्वयं इन सृष्टि ते अची करे चए थो जेसिताईं तव्हां इन विकार बुराइनि सां मुक्त न थींदव, पंहिंजे पाण खे न कंदव, तेसिताईं तव्हांजे जीवन में स्थायी सुख शांति ख़ुशी न अची सघंदी। छोकी सत्युग में ईअं ई हुयो न, सत्युग में ईअं ई हुयो। सत्युग में कोई भॻवान खे यादि ई न कंदो आहे। उते भक्ति छा हूंदी आहे, कंहिंजे घर में इहे मूर्तियूं हूंदियूं हुई, न मंदिर टिकाणा हूंदा ई, न सत्संग पेता। त द्वापर खां निकिता जो बि सभिनि खां पहिरियों सोमनाथ पहिरियों शिव जो ई मंदिर हुयो, लिंग जो। हे त हाणे अलाए कहिड़ी देवेन, अलाए कहिड़े देवता, अलाए कहिड़े धर्मनि जा अलॻि अलॻि कहिड़ा कहिड़ा मंदिर गुरुद्वारा कढिया अथनि। पहिरियों द्वापर युग में जॾहिं दुख शुरू थियो, माण्हुनि जे जीवन में अपवित्रता आई, विकार आया, सिर्फ़ हिकु ई मंदिर ठहियो हुयो पहिरियों सोमनाथ जो, बि शिवलिंग जो, शिव बाबा जो। तो शिव हिन समय सृष्टि ते बि सभिनि खां ज्यादा मंदिर शिव जा ई आहिनि, लिंग जा आहिनि। शंकर अलॻि, माण्हू शिव शंकर खे मिलाए थो ॾे, पर शिवलिंग अर्थात शिव अर्थात निराकार ज्योतिर्बिंदु, सिर्फ़ हुननि जो लिंग रूप ई ठाहे करे पूजदा हुया, हुनखे यादि कंदा हुया। त बाबा चए थो लेकिन उहो बि कॾहिं सत्य त्रेता में न, सत्य त्रेता में सभु सुख शांति ख़ुशी में रहंदा। छोकी उते न काम विकार हुयो, न क्रोध हुयो, न लोभ हुयो, न मोह हुयो। दास दासियों, वॾे वॾे महाराज महारानी जे घर कमु करण वारियूं, उन्हनि जो संबंधी भले नंढे घर वारा, त बि उन्हनि खे ईअं न थींदो हुयो भई इहे वॾा आहिनि, असां नंढा आहियूं। सभु पंहिंजे पंहिंजे जीवन में जंहिं वटि जो हुयो न, सभु तृप्त हुया। हिते त माण्हू घर में हिक ॿिए जी नथो सही सघे, तॾहिं त माण्हू पसंदि था करनि असां अलॻि रहूं। हिन समय माण्हू सभु छो था रहनि अलॻि, छोकी कोई कंहिंजो सही नथो सघे। अॼु 2 भाउर, 2 भेनरियूं, 2 भाउ भेण, अॼु भेण जी शादी थी वई, भाउ अगरि हुनजी नुंहुं सुठी आहे त उहो भेण पंहिंजी भाभी जो नथो सही सघे, हीअ हिनखे एॾो छो मिलियो, मूंखे छो न मिलियो। तॾहिं त अॼुकल्ह कोई पसंदि बि नथो करे कि असांजे घर अचनि या असां हिननि सां गॾु रहूं। छो त ईअं आहे न, हिक ॿिए खे ॾिसी करे रीस कंदा, पोइ जलदा, उल्टो सुठो सोचदा, पोइ हुननि जे जीवन में बुराई। अॼुकल्ह माण्हू घर में बि कोई कंहिंखे सॾु कराए ॾाढो सोचे सम्झी थो कराए। छोकी अॼु सभिनि वटि केतिरो आहे छा न, तव्हांजे घर में ज्यादा आहे, तव्हां कंहिंखे सॾु करायो, कंहिंजे घर उहो चीज न हुजे, हुन ईंदो तव्हांजे घर में त नज़र त पइजी न, भई हिननि वटि ॾिसो केतिरो खाइण लाइ आहे, केतिरी सारी चीजूं आहिनि, मूं वटि त आहिनि न, मुंहिंजा ॿार ईअं, मुंहिंजे घर में ईअं। त माण्हू हिन समय हिन करे त संबंध घटि निभाइण लाइ पसंदि था करनि। छोकी रीस, जेलस, तुंहिंजो मुंहिंजो, ये सभु ॾाढो थी वियो न। तव्हांजे घर कोई अचे ईअं सोचे, तव्हां वञी मन में तव्हांखे कुझु उल्टो सुल्टो तव्हांजे लाइ सोचे वञे, पोइ तव्हांजो जीवन ख़राब थी वियो। पोइ तव्हांजी अलाए छा थियो आहे, असांजी ठहे ई नथी, पहिरियों त एॾो सुठो हुया, ॿार एॾा मंदा हुया, हाणे ठहनि ई नथा। तव्हांजे कोई रिश्तेदार आहे, हुनजे घर में सुख शांति न आहे, ॿार उहो न आहे, त उहो तव्हांखे ॾिसी ईअं करे मुंहिंजा ॿार न सुठा न आहिनि, ईअं न आहे, त तुंहिंजा बि ख़राब थी वेंदा। त इन करे बाबा चए थो जंहिं समय सभिनि जी आत्मा में इहे विकार बुराई ख़तम थी वई न, सभी संबंधनि में बि सुख शांति, सभी घर घर में सुख शांति ख़ुशी थी। अॼु घर घर में दुख शांति छो आहे? घर घर में माण्हू सुखमनियूं करे थो, आरतियूं करे थो, एॾा सारा घर में मूर्तियूं रखी वेठो आहे, सभु देवी देवता आहिनि जी भॻवान खे यादि था करनि, त बि दुख शांति छो आहे?
छोटी पवित्रता नाहे उते ही माण्हू खाए तो उते ही उल्टा सुल्टा कम करे। इन करे त बाबा चईंदा हिन समय माण्हुनि जो घर घर ईअं ख़राब थी वियो। शुद्धता न आहे न घर में, भले तव्हां केतिरा बि झाड़ू पोछो करो ये करो, पर वही लेटरिन करे आयो घुमियो पूरो घर ख़राब, तव्हांजा पूरा पलंग आदि वही गंदगी। उते ही तव्हां हिक ॿिए जे लाइ बुरो सोचो था, बुरो ॻाल्हायो था, वो गंदगी बुरी सोच तो तव्हांजे घर में फैले थी न। उनखे कहिड़े झाड़ू पोछे सां साफ़ कंदा? उन लाइ सुठी सोच, सुठा बोल, सुठा कर्म और ये विकार बुराइयों से असांखे सदा मुक्त रहना। अच्छा मीठी मीठी सिकले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। नथिंग म्यूजिक स्मृति सां सभु प्रश्ननि खे समाप्त करे बिंदी लॻाइण वारा अचल अडोल। कोई भी ॻाल्हि थींदी आहे तव्हां ॿारनि खे ज्ञान आहे न कि नथिंग न्यू, कोई नई ॻाल्हि कोन्हे। हर 5000 साल में हिक बार असां ईअं पाठ ॿुधाईंगे। 5000 साल पहिरियों बि असां ईअं ज्ञान ॿुधूं पिया, 5000 साल पोइ बि ॿुधंदासीं, हाणे बि ॿुधूं। अॼु जो ॾींहुं जियो तव्हांजो बीतियो 5000 साल पहिरियों बि ईअं बीतियो हुयो, अॼु बि बीतियो, 5000 साल पोइ वरी उहे ई सभु ॻाल्हियूं थींदियूं, कोई नई ॻाल्हि न आहे। इन करे बाबा चए थो जो कुछ भी ॾिसो था जीवन में हर सीन रिपीट थी थिए, लेकिन रिपीट थी थिए जो मतलब असां ध्यान न ॾियूं ईअं न क्या ॿियो हूंदो थींदो न, असांखे ध्यान ॾेई करे पाठ वॼाइणो आहे। लेकिन अगरि कुझु ग़लति थी वियो त हुन समय असांखे छा सोचणो? जेको ड्रामा में हुयो उहो थी वियो, त तार चए न फेल थी विया, भई ॿार त सुठी रीति पढ़े, पर ड्रामा में हुयो हुनजो फेल थियण फेल थी वियो। लेकिन असांखे पढ़ाई करणी आहे। मां चए भाॼी जली वई, मां तेॾो ध्यानु रखां थी न जले, पर ड्रामा में हुयो जली वई। ये ड्रामा 5000 साल जो फिरदो ई रहंदो, हिन करे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में हाय हाय न करो। ध्यान रखो, परमात्मा जी याद में रही करे हर कदम करो, जो थियो सुठो। स्लोगन आहे सुखदाता जा ॿार सुख स्वरूप ठही करे रहो त दुख जी लहर न अची सघे। अगर असां सदा यादि रखंदासीं मां कंहिंजो ॿार आहियां, सुखदाता ॿार जो, सदा सुख स्वरूप ठही करे रहो त कॾहिं बि असांजे जीवन में दुख जी लहर न ईंदी। दुख जी लहरनि सां मुक्त थियण लाइ हिकु त बाबा चई न सदा पवित्र रहो। सदा यादि रखो मां कंहिंजो ॿार आहियां, सुखदाता बाप जो ॿार आहियां। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।